सचो सतराम। पाठ साहब अमर शहीद संत कवराम साहब जंजे निजे नमास्तान दरबार जी हिंद प्यार भरी भूमि ते तमें 140 साल जन्म उत्सव की खुशी में रचायल अजय स्वामी सत्संग समारोह में शामिल थे। सवेरे शुभ अवसर पे पूज पंचा दरबार सभी भावरन भेनरन सही संगत के पूज देवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब के तरफा आशीर्वाद शुभकामनाओं अस जॾहिं भी कहीं संत महात्मा जेडी मेले या उत्सव के मल्हाईंदा आहियूं तो उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन के कुछ उन्हीं में समझी करे अॻिते वधाए। जॾहिं असां इन्हनि हस्तियुनि खे ॾिसंदा आहियूं तो केतिरो ई कुछ समझण जे लाइ मिलंदो आहे त अमल करे असां केतिरो कुछ पाईंदा आहियूं ऐं उनखे छॾे करे केतिरो कुछ खोईंदा आहियूं। जेकॾहिं असां अॼु जे माहौल खे ॾिसूं त असांखे पंहिंजे ॿारनि मां केतिरियूं शिकायतूं हूंदियूं आहिनि। ईअं बि न त वॾनि ॿारनि मां पर नंढनि ॿारनि मां बि ओतिरियूं ई शिकायतूं हूंदियूं आहिनि। ऐं जो कारण हकीकत में असांजा सिर्फ़ ॿार न हूंदा आहिनि, केतिरे क़दुरु असां उहे पाण हूंदा आहियूं। जेकॾहिं असां थोरो पंहिंजो पाण खे संभालियूं त पोइ सभु कुझु संभलिजी वेंदो आहे। ऐं जॾहिं असां थोरो संभालींदा पाण खे न आहियूं त पोइ हमेशह सिर्फ़ु ॿियनि खे ॾोह ॾींदे पंहिंजो पाण खे परेशान कंदा रहंदा। पर जेकॾहिं भगत साहब खे ॾिसंदासीं उनजो जनम तो आशीर्वाद सां थियो, पर उनकी शुरुआती परवरिश छा थी? जब 6-7 साल जो ॿार साईं जन जी शरण में आयो, हिकिड़ो 6-7 साल ॿार सम्झंदो बि छा? माना सीधी सी ॻाल्हि आहे, उन्हनि खे वॾनि खां उहे संस्कार मिलिया या माहौल मिलियो, उहा समझ मिली या ॼाण मिली,
घर जी हालत मिली या वो नालो मिलियो, उते उन्हें ॿुधो या सम्झो। न त 7 साल जो ॿार छा ॻाल्हाए सघंदो, छा चई सघंदो? हिकिड़े समाजी ॻाल्हि आहे, पंहिंजो पाण खे ॾिसण जी ॻाल्हि आहे। जे साईं जन कुछ भी पूछन जो जवाब एतिरो बेहतर ॾे। असल चीज मुंहिंजी बचपन जी परवरिश छा, मुंहिंजो माहौल छा, उनकी समझ ऐं सिख्या कहिड़ी। छाकाणि त जेका चीज असां ॿारनि खे बचपन में सेखारींदासीं उहा आख़िर ताईं साण रहंदी आहे। उहो जो आदि बणिजी वेंदो आहे। जीअं हाणे पाण साल वेठा आहियूं, असांखे कोई चवे इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, अरबिक, संस्कृत, भाई कोई भी बोली था सिखो, घणनि ॾींहंनि में सिखंदासीं, केतिरो वक़्तु लॻाईंदो? जे त सभु वॾा वेठा आहियूं, पर हिकिड़ो ॿार हुजे जेको न पढ़ियो न स्कूल वियो, न ॾिठे न ॿुधे, उन सां सिर्फ़ु ॻाल्हाइण वारो हुजे। हिकिड़ो अंग्रेज़ी में ॻाल्हाए, ॿियो फ्रेंच में ॻाल्हाए, कोई जर्मन में ॻाल्हाए, कोई अरबी में ॻाल्हाए, कोई संस्कृत में ॻाल्हाए, कोई उर्दू में ॻाल्हाए। वो सभु ॿिए ॿोलियूं आराम सां ॻाल्हाए वेंदो, हर कंहिंखे बिल्कुलु शुद्ध नमूने बहितर नमूने ॻाल्हाए वेंदो। जॾहिं सां वॾनि खे हिकिड़ी ॿोली मुसीबत बणिजी वेंदी। वो हिकु टाइम ते केतिरी ॿोलियूं ॻाल्हाए सघे थो। तंहिंजे करे असां ॿारनि खे बचपन में जेका बि सिख्या समझ, सिख्या ऐं समझ जो मक़सदु कोई पढ़ाई न आहे। उहो पहिरियों ई चयो, सिर्फ़ु ॻाल्हाइण वारा हुजनि, उहो सिखी वेंदो। असां उनखे माहौल कहिड़ो ॾिनोसीं, असां सां गॾु रही करे उहो सिखियो छा, कहिड़ा लफ़्ज़ सिखियो, कहिड़ा अंदाज़ सिखियो, कहिड़ा संस्कार सिखियो। संस्कार ॿार उहे सिखंदो, लफ़्ज़ उहे सिखंदो जेके असां ॻाल्हाईंदासीं। संस्कार उहे सिखंदो जहिड़ा असांजा हूंदा, अंदाज़ उहे अपनाईंदो जेके असांजा हूंदा। जॾहिं उनखे उहे अंदाज़ मिलिया, उहे संस्कार मिलिया, अंदाज़नि में जो संस्कार मिलिया, कोई उनखे स्कूल वांगुरु वेही करे पढ़ाया कोन। जिनखे माहौल ॻाल्हियूं सम्झूं मिलियूं, हिकिड़ो 5-7 साल जो ॿार एतिरो होशियारु थी वियो, एतिरो समझदार थी वियो, कंहिंसां कीअं ॻाल्हाइजे, कंहिंसां कीअं हलिजे, कंहिंसां कीअं उथिजे, कंहिंखे कहिड़ो जवाबु ॾिजे। जेको हुन साईंजनि सां ॻाल्हाए, पोइ सभिनि सां अहिड़ो थोरे ॻाल्हाईंदो हूंदो जेको इहे चएसि। सभिनि सां कोई अहिड़ो थोरे वेंदो, पोइ कारोबार कीअं हलंदो, सभिनि सां अहिड़ो ॻाल्हाईंदो। जहिड़ो हुन साईंजनि सां ॻाल्हायो, अगरि अहिड़ो सभिनि सां ॻाल्हायो त घर जा टपाड़ी पूरा करे छॾे आहे सभई, कुझु बचे बि न। पर कंहिंसां कीअं हलिजे, छाकाणि त बचपन में अगरि असां जेको माहौल ॿार खे ॾिनोसीं पाण सां गॾु, असांजो ॿार तहिड़ो थी।
अयो माहौल असां उनखे सिर्फ़ पैदा थियण वारे ॾींहं खां 11 सालनि ताईं ॾेई सघूं था। जंहिं ॾींहुं 11 साल पूरो थियो, अगर ॿार खे असां पंहिंजो न कयोसीं त पोइ उनखे जहिड़ा दोस्त ऐं साथी मिलंदा पाण ॾे खणी वेंदा, पोइ उहो असांजो करे न थींदो, ॾाढो मुश्किल थींदो। बसि पोइ उनखे जहिड़ो माहौल मिलियो, जेको संगत मिली, जहिड़ो साथ मिलियो, जहिड़ा लफ़्ज़ मिलिया, जहिड़ा अंदाज़ मिलिया, पोइ असांखे जहिड़ा भाकुर पायूं, जहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं, कुझु बि न थींदो, ॾाढो मुश्किल बणिजी वेंदो। असां में उन्हनि में एक कमी रही, उन्हनि पंहिंजो माहौल बहितर कयो, इन करे ॿार बहितर थिया। असां पंहिंजी जान छॾाइण जे लाइ ॿारनि खे या पैसा ॾेई जान छॾाईसीं, भई असांखो पैसा वधो, जेको वञे ख़र्चो खाओ, असां ॾिन थको, असांखे पंहिंजो कमु करणु ॾियो, पंहिंजी महफ़िल हलाइण ॾियो, असांखे न तपायो। या पंहिंजी जान छॾाइण लाइ उन्हनि खे असां मोबाइल ॾेई छॾियोसीं, भई तव्हां पंहिंजे मोबाइल में खोया रहो, पंहिंजी दुनिया में, असां पंहिंजी दुनिया में। जंहिं महिल उहे कार्टून ॾिसंदे ॾिसंदे ॿार सॼा कार्टून थी वेंदा आहिनि, पोइ असांजी अखि खुलंदी आहे, पोइ असांखे पछताव खे मिलंदो आहे, पर हक़ीक़त में एसि ताईं वक़्तु गुज़री चुको हूंदो, एसि ताईं पाण संभालण जो वक़्तु रहंदो कोन्हे। पोइ असां सिर्फ़ु ख़ाली थपोड़ा हणंदा रहंदा आहियूं, बाक़ी कुझु बि न ईंदो। पोइ असां ॾोह ॾींदा आहियूं ॿारनि खे, जॾहिं त उन ॿार जो दूर दूर ताईं को ॾोह आहे बि कोन, उनजो कसूर बि कोन्हे। टाइम असां न ॾिनोसीं, लफ़्ज़ चङा असां न ॾिनासीं, अंदाज़ चङा असां न ॾिनासीं, माहौल चङो असां न ॾिनोसीं, पंहिंजी जान छॾाइण लाइ पैसा असां ॾेई छॾियासीं, भई असांखो वठो ख़र्चो जेको वणे वे करो, वञी असां ॾिन थको। पंहिंजी जान छॾाइण लाइ मोबाइल असां ॾिनोसीं, पोइ वरी जंहिं महिल उन में खोया, वरी मोबाइल जी शिकायत बि असां कईसीं, संगत जी शिकायत बि असां कईसीं, खेचल जी शिकायत बि असां कईसीं। एक सभु कुझु पंहिंजो पैदा कयलु जेको साम्हूं आहे, तंहिंजे करे असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो ज़रूरु। अॼु बि असांजा यूरोपियन या ॿाहिरियां ॿार असांखां वधीक बहितर आहिनि, उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे, तो स्कूल में वेंदा आहियूं त लाज़मी आहे या छॾण या वठण, उनजो माउ पीउ मुंहिंजो कोई न कोई ज़रूरु हुजे, ॿिए खे न हुजे, हलो ई न। असांजे ॿारनि खे कंहिंसां बि मोकिले छॾूं त हलो ई न, या पहुचाए अचे या वठी अचे, माउ या पीउ हिकिड़ो ज़रूरु हुजे। जॾहिं रोज़ु पहुचाईंदो या वठंदो, सिधी ॻाल्हि हुनखे पंहिंजा फ़र्ज़ यादि रहंदा, मूंखे ॿार न करे अटैचमेंट पंहिंजो ॿार रहंदी ई रहंदी, उनखे संभालणो पवंदो ई पवंदो। तंहिंजे करे असीं जेके ॾींहं प्रोग्राम मेला उन्हनि जा मल्हाईंदा आहियूं, उहे इन करे न असां कोई उन्हनि जो ॾींहुं मल्हायोसीं, इन करे असां उनजे गुणनि मंझां कुझु खणूं। ऐं गुण बि उहो जेका असांजी पैदा कयल शिकायत ते असां शिकायत कंदा रहंदा, शिकायत बि असांजी आहे,
और माहौल भी ऐसा पैदा न कयोसीं, शिकायत भी असां कंदा उहे ख़राबु आहिनि। जेकॾहिं असांजो ॿारु ख़राबु थिए त पोइ 6 साल जो ॿारु छो ख़राबु नथो थिए? उन ॾींहंनि ते एॾी पढ़ाई बि कोन्हे, लिखाई बि कोन्हे, एतिरियूं सुविधाऊं बि कोन, एॾियूं सहूलियतूं बि कोन, एतिरी घणी सम्झ बि कोन्हे। इन जे करे असां शिकायत खां, कंहिं बि शिकायत खां अॻु पंहिंजो पाण ते ॾिसूं ज़रूरु। काई शिकायत माॾे त न आहे जेका मां ॿिए जे लाइ कयां थो, इहा ग़लती मुंहिंजी त न आहे जेका मां ॿिए ते थोपण जी कोशिशि कयां थी। इन करे हिकिड़ी ॻाल्हि असांखे यादि रखणु खपे, बचपन में ॿारनि खे पंहिंजो कयोसीं ठीकु आहे, न त पोइ उहो दोस्तनि जा थी विया। पोइ जहिड़ो उन्हनि जो साथ हूंदो, जहिड़ी उथी वेठी हूंदी, जहिड़ो अंदाज़ हूंदो, पोइ तहिड़ा थी विया। इन करे बचपन में कोई ॿार चङाई करे चवंदसि कंहिंजो पुटु आहे, पीउ जे नाले ते ईंदो, ऐं वॾो थी करे कंहिंजी बि सुञाण लाइ चयो वेंदो आहे, तूं पंहिंजा दोस्त ॿुधाए, मां तोखे ॿुधाईंदुमि तुंहिंजी नेचर कहिड़ी आहे। जहिड़ी दोस्त हूंदा ओड़ो पाण हूंदो। तंहिंजे करे अॼु जंहिं ते पाण सभु गॾु थिया आहियूं, हक़ीक़त में उहो पंहिंजो पाण खे संभालण जो मौक़ो आहे। हाणे बि जेकॾहिं असां पंहिंजी पूरी ज़िंदगी शिकायत खां बचणु चाहियूं था, असांजी ज़िंदगी शिकायत न पर शुक्र में गुज़रे, त पोइ असां थोरो पंहिंजे माहौल खे बहितर कयूं, थोरा पंहिंजा अंदाज़ बहितर कयूं। असांजा ॿार चङा थिया, असांजो सभु कुझु चङो थी वेंदो। असांजा ॿार बहितर थिया, असांजो सभु कुझु बहितर थी वियो। ऐं जेकॾहिं थोरो माहौल हेॾे होॾे थियो त पोइ मां घणनि अहिड़नि खे ॾिठो आहे जेके ग़लतियूं ॿार कंदा आहिनि, पर सिर्फ़ु वॾा हूंदे कूड़ो पर्दो बि झड़जे लाइ परेशानी खां सवाइ कुझु बि हथ न ईंदो अथव। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे संभाले करे ऐं जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थिया आहियूं। हक़ीक़त में उहे मौक़ा हूंदा बि इन करे असां उन सम्झी करे जेतिरो अपनायूं उहो असांजे लाइ बहितर हूंदो। अगरि उन गुणनि खे अपनाईंदा आहियूं त असां घणो कुझु पाए सघंदा आहियूं। अगरि इन गुणनि खे न अपनाईंदा आहियूं त पोइ एतिरो कुझु खोइबो आहे जेको वरी पाइण जे लाइ एतिरा जतन कबा आहिनि, पोइ बि छा लाथ अचे। तंहिंजे करे अॼु जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थिया उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो पंहिंजे पाण खे बहितर कयूं ऐं ॿारनि खे मालिक अहिड़ी सान्य ॾे जो गॾु रही करे उहो पंहिंजो पाण खे बहितर गुणनि सां भरे ऊच आदर्श सां सदाई वधंदा वसंदा रहे। स्वाजे प्यार भरे अवसर पे सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे अमर शहीद संत कंवरराम साहिब जन जे 140 साला छठी महोत्सव के प्यार भरे अवसर पे पूज डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब के तरफा आशीर्वाद
शुभकामनाऊं वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो।